मदई जी मां असां आम ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जी वासियुनि सां बैंक वारनि जो आज़ार घटि न थियो। 3 लखनि खां वधीक माण्हू बैंक अमले जे नाअहलीअ सबबु परेशान आहिनि। मदई जी शहर में UBL ऐं नेशनल बैंक जूं 2 ATM मशीनूं बंदि, जॾहिं त सिंध बैंक जी ATM सालनि खां बि शुरू न थी सघी आहे। शहर वासियुनि जो चवणु आहे त हर ॿिए टे ॾींहुं ATM मशीन टंग खयूं बीठी आहे, जंहिं सबबु असांखे सख़्तु मुश्किलात सां मुंहुं ॾिसणो पए थो। बैंक अमलो ॼाणी वाणी हथरादूं फॉल्ट करे ATM बंदि करे छॾनि था, जंहिं सबबु लखे माण्हुनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पवे थो। शहरनि मुतालबो कयो त UBL ऐं नेशनल बैंक अमले ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। ट्राई बंदि आहिनि, मदई शहर वासियुनि खे तकलीफ़ आहे, ॾाढी तकलीफ़ माण्हुनि खे अहिड़ो बेज़ार करे छॾियो आहे ATM वारनि जो हद खां वधीक कंहिंखे का ज़रूरत आहे त राति जो को ॾींहं जो त उहा ATM बंदि कई वेठा आहिनि। या हुकूमत सहूलियत ॾे, बैंकुनि वारा सहूलियत ॾियनि था कनि हिननि खे, अलाए कहिड़ो हिननि जो मक़सदु आहे। कंहिंखे मजबूरी आहे, कंहिंखे अस्पताल वञिणो आहे, कंहिंखे काॾे